मजूरी न करे मजूरी वञूं त असांखे हुकूमत फौज मारे थी छोकिरा वीचारा मजूर माण्हू केॾा ईंदासीं कुझु असां ग़रीबनि खे ॾींदासीं। न दुनिया खपे न दौलत खपे न के अमीर जो को महल खपे। ही उहे शख्स आहिनि जेके रोज़ कमाइण ऐं रोज़ खाइनि। ही सहरिश नगर कच्ची आबादी जा रहवासी जेके मज़दूर तबके जा माण्हू आहिनि जिन खे अॼु 8 ऐं 9 ॾींहं आहे जेके कोरोना वायरस जे करे लॉकडाउन जे करे पंहिंजे घरनि में महदूद आहिनि ऐं जेके रोज़ कमाइण वारा गाॾो हलाइण वारा ग़रीब मिसकीन जेके घरनि में वेठल आहिनि जिन इहो बि ॿुधायो आहे त को बि हुकूमती नुमाइंदो असां वटि अञा ताईं असांजी सहार लहण लाइ न आयो आहे। हिननि इहो बि ॿुधायो त केतिरा ई आया केतिरा विया रुॻो नाला लिखी हलिया विया आहिनि जिन असांजी अञा ताईं का बि सार न लधी आहे न सिंध हुकूमत पारां न कंहिं सियासी नुमाइंदे पारां। हुननि जो इहो चवणु आहे त असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं असांखे ॿियो कुझु बि न मिले रुॻो खाइण जे लाइ ऐं पंहिंजे बचनि जे गुज़र लाइ कुझु अन्न अटो राशन असांखे ॾिनो वञे जेको लॉकडाउन सबबि असां तमामु घणा परेशान आहियूं ऐं असां पंहिंजे बचनि खे पचाए खारायूं। कैमरामैन राशिद चांडियो सां गॾु ग़ुलाम हुसैन चांडियो, सबको न्यूज़, हैदराबाद।